अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु खैर खैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। जीअं त मुंहिंजा प्यारा भाइरो, असां अॼु हिन वीडियो में सिखंदासीं त जेके टैग हूंदा आहिनि, डिफ़ॉल्ट टैग जेके हूंदा आहिनि वीडियो में कीअं लॻाया वेंदा आहिनि। जीअं डिफ़ॉल्ट माना इहो हूंदो आहे मक़सदु त का बि वीडियो तव्हां अपलोड कयो था उन में जेको हिन ऑटोमेटिक जेके आहिनि उहे डिफ़ॉल्ट टैग तव्हांजा लॻी वेंदा। जेतिरा बि तव्हां टैग लॻाइणु चाहियो था, माना हर वीडियो में तव्हां जेका बि अपलोड कंदो नई वीडियो उहे ऑटोमेटिक हुन में टैग एड थी वेंदा। हलो तव्हांखे उहे तरीक़ेकार असां सेखारियूं पिया। हलूं था पंहिंजे असां कंहिं ब्राउज़र जी तरफ़, तव्हांखे खोले ॾेखारियूं पिया त उहो तरीक़ेकार माना कीअं लॻंदो। सभ खां पहिरियों असां खोलींदासीं फायरफॉक्स। उन में असां टाइप कंदासीं गूगल खां पोइ असां खोलींदासीं यूट्यूब। असां जीअं यूट्यूब खोलींदासीं हिते वरी तव्हांखे हीअ ऑप्शन मिलंदा यूट्यूब जा कुझु। हीअ प्रोसेसर थोरो माना असांजो हले पियो, जीअं त असांजी जीअं माना ॾींहुं वधंदो वेंदो आहे त नेट जी स्पीड बि थोरी घटिजी वेंदी आहे। हाणे मसलन जी हीअ यूट्यूब अची वियो हिते, थोरो असां वटि माना नेट जो ॾाढो इशू आहे, माना नेट जेका आहे न स्पीड घटि हले थी हिते असां वटि। हाणे मसलन हीअ यूट्यूब असांजो जेको आहे खुली वियो। हाणे मथे तव्हांखे जेको आहे हेठि तव्हांखे 3 डॉट मिलंदा, तव्हां हिन खे ओके कंदो। हिन में वरी तव्हां डेस्कटॉप वर्जन तव्हांखे मिलंदो, तव्हां हिन खे ओके कंदो डेस्कटॉप वर्जन खे। जीअं मसलन तव्हां डेस्कटॉप वर्जन कयो त हीअ जेको आहे डेस्कटॉप मोड में अचे पियो। हाणे मथे तव्हांखे नंढिड़ो आइकन नज़र ईंदो पंहिंजे चैनल जो, जेको बि तव्हांजो लोगो लॻल हूंदो, नालो हूंदो, नालो तव्हांजो नज़र ईंदो। मसलन हीअ मुंहिंजो चैनल जो आइकन आहे, मथे तव्हांखे नज़र अचे पियो। हिन खे असां क्लिक कंदासीं। वरी हेठि तव्हां वटि यूअर चैनल लिखियलु हूंदो, तव्हां हिन खे क्लिक कंदो। तव्हां जीअं यूअर चैनल खे क्लिक कयो, हिते वरी तव्हांखे ऑप्शन मिलंदो कस्टमाइज़ चैनल, तव्हां हिन खे क्लिक कंदो। तव्हां जीअं हिन खे क्लिक कयो त हीअ थोरो प्रोसेसर आहे हिन जो हले पियो, तव्हांखे ॾेखारियूं पिया। हेठि वरी ऑप्शन तव्हांखे मिलंदो सेटिंग जो। मसलन तव्हां सफ़ा हेठि वेंदो, हेठि सफ़ा हेठि हिन खे मथे कंदो त हेठि तव्हांखे ऑप्शन मिलंदो सेटिंग, जेको हीअ ऑप्शन आहे तव्हांखे नज़र अचे पियो। तव्हां हिन खे क्लिक कंदो। तव्हां हिन खे क्लिक कयो त मथे तव्हांखे हीअ ऑप्शन मिलंदा, मसलन जनरल आहे, चैनल आहे, अपलोड डिफ़ॉल्ट आहे, तव्हां हिन खे क्लिक कंदो अपलोड डिफ़ॉल्ट। तव्हां जीअं हिन खे एड कयो त हिते तव्हांखे थोरो हिन खे एड कंदो, तव्हांखे हेठि टैग नज़र ईंदा, हीअ टैग जो ऑप्शन लिखियलु आहे, तव्हां हिन खे ओके कंदो। हिते मसलन तव्हां पंहिंजे चैनल जा नाला सेव करे सघो था, या जहिड़े हिसाब सां तव्हां वीडियो ठाहींदा हुजो उन हिसाब सां तव्हां ठाहे सघो था। मसलन मां तव्हांखे हिकिड़ो माना डेमो तरफ़ तव्हांखे ॾेखारियां पियो, माना हीअ मां हिन में पंहिंजे चैनल जो नालो एड कंदुसि। मुंहिंजे चैनल जो नालो आहे सिंध लाड़काना लिखियलु आहे मुंहिंजे चैनल जो नालो, त मां हिन खे एड कंदुसि। नंढिड़ो हिते मुंहिंजो टुको नज़र ईंदो आहे, हिन खे मां क्लिक कंदुसि त हीअ मुंहिंजो जेको आहे टैग एड थी वियो। जहिड़े हिसाब सां तव्हां टैग एड करणु चाहियो था पंहिंजे चैनल जे हिसाब सां, जहिड़ो तव्हांजो हिसाब सां चैनल हूंदो उन हिसाब सां पंहिंजा तव्हां हिन में टैग ईअं लॻाईंदा वञो। मां त पंहिंजे चैनल जा लॻायां पियो, माना तव्हांखे जहिड़े हिसाब सां माना चैनल हुजे उन हिसाब सां तव्हां पंहिंजा टैग लॻाईंदा वञो। इहे माना टैग जेके तव्हां हिन में सेव कंदो त हर वीडियो में तव्हांजा टैग उहे ऑटोमेटिक लॻी वेंदा। कहिड़ी बि वीडियो तव्हांजी हुजे, जेका बि तव्हां नई वीडियो अपलोड कंदो उन में ऑटोमेटिक इहे अची वेंदा। माना इन हिसाब सां तव्हां माना टैग पंहिंजा एड कंदा वेंदो। हिन में तक़रीबन 500 ताईं तव्हां टैग पंहिंजा माना जेको आहे एंटर करे सघो था। 500 ताईं तव्हांजा टैग हिन में एंटर थी वेंदा। ठीकु आहे फ्रेंड, इहो तरीक़ो टैग माना हिन में डिफ़ॉल्ट टैग जेके आहिनि दाख़िल करण जो। इंशाल्लाह वरी नेक्स्ट कंहिं वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। ऐं जीअं ॿाहिरि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त उहो महिरबानी करे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे। इंशाल्लाह हिन मां तव्हांखे ॾाढो फ़ाइदो मिलंदो। ठीकु आहे फ्रेंड, ओके, ख़ुदा हाफ़िज़।